राजा सुभान अल्लाह जोंदो हिन साल मदीने में लो सुभान अल्लाह घरो करे तो मूंसा गॾु हलंदो सुभान अल्लाह पर टिकट पाण भरींदो सुभान अल्लाह त कणक माñो ठंगी लथी मुंहिंजी तो रही लथी नसीर जे तो तोखे भी वठी हलंदास सुभान अल्लाह दुआ कयो मदीने पाक हलो जे होटल दे पंहिंजी राश हुजे सुबह जो निकरो माण्हुनि खां पुछो मस्जिद नबी ॾे कहिड़ो रस्तो वेंदो माण्हू जेको जवाब ॾियनि शायर तो जे कॾहिं हाजी मूंखे चवंदा मोहम्मद जो इहो घर थई सुभान अल्लाह राजा नथा चओ सुभान अल्लाह ज़ोर सां सुभान अल्लाह इमरान खान हर शय ते टेक सया पर सुभान अल्लाह ते टेक सकान सुभान अल्लाह जी माना है अल्लाह पाक सुभान अल्लाह अल्लाह शाखा खाइण खां पीअण खां हलण खां सुम्हण खां निंड खां ज़ाल खां औलाद खां बच्चन खां जब असां चवंदो न अल्लाह पाक मलाइका अर्श ते रिपोर्ट ॾींदा मौला हे पाण गुनाहगार हा पर चवनी पिया त अल्लाह पाक आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह रब तो जे फरिश्तो जेके चवंदा अल्लाह पाक आहे हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान चङाई जो बदलो त चङाई आहे चङाई जो बदलो चङाई असांजा पोड़ा छा चवंदा आहिनि चङाई कई हा ईचीअ में पई न पोइ तूं चङाई कई अरे पोड़ा चङाई माना ईचीअ में पए हिकिड़ो तोखे चाहे प्यारे न मानियो जा तो ठोके डंडो ना हो मानी खाराए को ठोके वो चाहे प्यारे ना तो मानी खाराए हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान रब तो जे फरिश्ता जेके चवन था अल्लाह पाक इन्हन के गुनाहन का पाक करे जन्नतन जी लिस्ट में नाला लिखी जाए सुभान अल्लाह अल्लाहुम्मा सल्ली अला इमाम इमामातिना तिलावतिना करामातिना मौजिदातिना रियाजातिना मोहम्मद सुभान अल्लाह ना दरूद एड़ो शुरू कियो आज रब राजी थियो ना मोहम्मद जे दरूद जे सदके सभनी के माफ कर सुभान अल्लाह जो मुझे दिल से जे एड़ो दरूद पढ़ो छो त जुम्मे जी रात सिज उभरे न पांजो दरूद मानियो टन मा मोहम्मद जे रोजे ते पहुंची सुभान अल्लाह अल्लाहुम्मा सल्ली अला इसमें मोहम्मदिन जिसमें मोहम्मदिन रूह मोहम्मदिन बलद मोहम्मद सुभान अल्लाह सुम्मा सजदा सुम्मा अरजा इला समाइल अव्वल वसानिया वसालिसा वराबिया वलखामिसा वसादिसा वसाबिया इला सिदरतिल मुंतहा फयक़ूलु अल्लाहु तआला तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह सुभान अल्लाह आज के रसूल भैया तबरत करे जाओ मांगे सा तो कटड़ी तो कोने सब मोहम्मद जा दीवाना आया है सुभान अल्लाह मुझे भाई शुरू हुआ पर आज तो अरबी में जो दौर करी अंग्रेजी दिया बी काम सी काम टी काम वन काम पछाड़ी ना काम मानो मरियो सिंधी खत्म पश्तो खत्म उर्दू खत्म अंग्रेजी वडी गाल तक कबर में बरोच की भी खत्म मता बरोच जना साथा दानिश्ती खनास कबर में अरबी छो तो कुरान जी बोली अरबी आ मक्के मदीने जी बोली अरबी आ साहबा जी बोली अरबी आ मुझे मौला अली जी बोली अरबी आ मौला अली जा मुरीद भैया तबरत करे जाओ भैया असा का नफरत न कर भलिया असा का नफरत न कर भलिया एडे भी आए जर अली अलिया अतला सादे तू भी अलिया एडे भी आए जर अली अलिया मौला अली जी बोली अरबिया मुझे मुर्शिद पीरान पीर जी बोली अरबिया कटड़ू बेलचा न ठोके पीरन जो पीरा अरे पीरन जो पीरा राजा ने चाहते सुभान अल्लाह मदीने वाले जो आज के भैया तबरत करे जाओ भैया तो हाथ खलका या बड़े वा मान्यो चा फकीर अल्लाहु अकबर पीरन जो पीरा खुदा जो कसम पीरन जो पीरा महबूब सुबहानी हजरत सैयद अब्दुल कादिर जीलानी
कुरान जी बोली अरबी, साहबा जी बोली अरबी, मौला अली जी बोली अरबी, ईरान पीर जी बोली अरबी, मानियो छा पकी है जन्नत जी बोली अरबी है। अतव जन्नत जो मूड़ी आ सदाई बिया नवाब शाह में ते का खाईंदो ई चाचो ई माल हलो तो मोलो हिक ताईं बस कोन वड़ा नोट गाड़ा मौला मानियो ठनियो फुटो 7,500 खपराए जा। आमीन आमीन। अल्लाह ते सबत या दुआ कई थे जे 500,000 अचे त पोता छा था समझो। जन्नत जी बोली अरबी आहे न जन्नत जो मूड इंशाअल्लाह मुझे जन्नत का बेगलो मरा उठी बिठो जे न खपे उन जे ज़ाल जो नालो को जन्नत हो मुझे वतो वारी जन्नत दुखिया अल्लाह जी जन्नत ॾाढी भली आहे। दुआ कयो जे मानियो ठंगे जलसे में गॾु थिया हुन ये जन्नत में भी गॾु हुजो इंशाअल्लाह इंशाअल्लाह। तो मिलंदा से मुलाकात थींदी कुरान में लिखियल आहे रब्बना व अदखिलहुम जन्नत अदन अल्लती व अतम ममन सलम मिन आबाइन व अज़वाजिहिम व ज़ुर्रियतिहिम। उते तहां मिलंदो मानियो ठा मूंखे उते मिलंदा इंशाअल्लाह इंशाअल्लाह। पुछंदा कोन आहे असांजे ॻोठ छो जुबो पातली साई चादर मुलायम छा त खलकाई हा विचाई तो चाहे के ची आ जाओ ई पण के जो संदन आ सिंधिया ही न जाना हो त अरबी पिया पुछन सुभान अल्लाह। के जो जेबो असुल ॻोठ खे असांजो असुली ॻोठ जन्नत आहे मुला था जन तो तक में भी दो लगो चाचा ठहरायो है बस कर मुला रमजान असा के देने कुरान असा के देने साहबा जेड़ा रबर असा के देने सुभान अल्लाह। अली जेड़ा इमाम असा के देने मौला अली दा मुरीद भैया तबलत करे जा भैया असा है दर्जा असा है दर्जा असा है दर्जा बता आयो कदा आले नबी असा प्यार है जन्नत जी बोली अरबिया केचा केची आया इपनो केचो संदुन के जेबो असुल ॻोठ खे असांजो असुली ॻोठ मानियो तो जन्नत आहे असांजो अबो आदम उते जो असांजी अम्मा हवा उते जी असां जन्नत जाऊं हिते नवाब चा बटे ॾींहं धिका खाइण आया ॾींहुं रात पंहिंजी मंज़िल भी ओॾह दुआ कयो त ख़ैर सां पंहिंजे असुली वतन पहुचो असुली वतन जन्नत आहे हिते केॾा बि मज़ा हुजनि न दुबई ऐं सऊदी जेके असांजा रहंदा न हितां ईंदा आहिनि हुते उठ चाहींदा पर उते एशियन में सुता पिया हूंदा आहिनि त बि चवंदा आहिनि ॻोठ वञो ॻोठ में सार बुआ जा बिठाई तो चे है पुतनी है वतन जन विसारियो सुभान अल्लाह। छो मानियो छो दुनिया जी चमक ॾिसी पंहिंजो असुल ॻोठ विसारे वेठा आहियो असांजो असुली ॻोठ जन्नत अबो आदम उते जो अम्मा हवा उते जी उतों जी बोली अरबी आ सुभान अल्लाह। बेचाई सादो चाहे के चा के ची आयो ये पड़ो के जो संदन औ सिंधिया ही न जाना ओ त अरबी पे पुछन सुभान अल्लाह। कब्र में जेके मलाइका पुछण ईंदा न लतीफ तो जे ये मुझे असुली ॻोठ आया आहिनि अब सिंधिया ही न जाना या रहो त अरबी पे पुछन मन रब्बुका वमन नबियुका वमा दीनुका ये बोली बारो चन पर मुझे अॻियां तिन शलवाई विंगी न थे सैयद जो अवल ना अल्लाह जो सभई नथा ॻाल्हाए अवल ना कलमे में पहिरियों नंबर आज़ान में पहिरियों नंबर तकबीर में पहिरियों नंबर नमाज में पहिरियों नंबर कब्र जे पुछारे में पहिरियों नंबर काई नंबर न मटाए कटड़ू पहिरियों नंबर अल्लाह जो
बेटा इएं थो चए लतीफ़ तो जे अमल ना वाला हजो सुभान अल्लाह माता आयो ही लतीफ़ जे दरगाह दवाया लागे नथा जो सुभान अल्लाह सोहनो लतीफ़ बेटा ई शान शाह सैयद बेटा ई छा थो चए लतीफ़ चे तो अवल नाम अल्लाह जो अवल ना अल्लाह मंजे हंडा पर पाए पांदगी में डोह डमर बख्शा कावड़ गुस्से कूड़ का पंहिंजी जान बचा इश्क अरबिया जाम सा रखी नीह निभा पर मिठो नाम मोहम्मद जो रग रग मंज रचा ॾेयो मुंहिंजो पर्ची ॾेयो जहिड़ो मसीह जे दॿे में 50 हुई थी हा नोट बेड़ो ॾेयो असपा VIP कायदे आज़म खे चिंचे जे टायर जेॾी टोपी पातल बेचारी तो जे चंद्र 14 रात जा बेटाई 14 जे चंड सां जो गाला 14 जे चंड खुदा चंड 14 रात जा तो सै करी सिंगार पर पहुंची न पिरिया खे तोड़े हीला करी हजार सुभान अल्लाह तुंजी सब जमार मुझ दिल पर जो तम हिकड़ो चंड तुंजी जात पाड़िया न पिरिया सा तू अचो मंजरात मुझो मोहम्मद सदाई सोजरो चंद्र जमाई सच्चो मां कुरान जो भी हाफिज आया लतीफ़ जे रिसाले जो भी हाफिज आया सुभान अल्लाह मुला बेचाई गोगो नहीं मनी दे अली गोगो नहीं मनी किड़े को मनी देना अन्या पे खल्क अचे अल्लाह बेटा जादो जे चंद्र जमाए सच्चो लतीफ़ जो जे चंड खे कावड़ी जे न त सच चवाए जो सच दुखियो रमजान में धमोलन के सच चो रमजान में मस्जिद जे दर ते मोलन जी पुलिस चौकी लगल होंदी पुलिस वारा गाड़ियों चेक कंदा ना सामान चेक कंदा चालू दई मच्छी हलु कमरे चांदो दई वांगण रखो इते वांगण मानियो टाका न मच्छी तू खा सच केर चई इन ईद रात मुलन जी करामत ॾिठव रात जो 12 बजे पहिरियों जो चंड ॾिठो 12 बजे कहिड़ी दूरबीनीअ में ॾिठो सच तो चवां त मुला दा फूक जा न जे चंड हो त मांजो ठन खे तरावियूं छो पढ़ाया मूंखे इहो मुलो त बेल चादर बाबा चंड थियो त सवाल आहे न सवाल में तरावियूं पढ़बी हुनजा पर यो सब कुछ इमरान खान जे ज़ाल जे चवण ते पियो उन इमरान के रात जो चयो जे जुम्मे जी ईद थो करे बखुतबा थींदा साल गौरो थींदो मरंदे हुकूमत भी गई जो त या ॾींहं जो पीरणी आ रात जो खीरणी आ खीरनी भी इमरान खान लाया मथा तहां जो वातो पाएंगे बखुतबा थींदा साल गौरो थींदो जट्टा जा बखुतबा थींदा त रहमत जा मींहं वसरका गाॾियां नथा चओ ज़ोर सां बुलंद आवाज़ सां त जुमो त बरकत वारो 27 रमज़ान जे रात को मरी वञे मानियो छा चवंदा आहियो इहो निभागो ॻाल्हायो छो न सभागो बाबा कुरान जे नाज़ुल थियण जी रात मिली अथसि भागन वारो जुम्मो तो हुआ ही भलो रहंदो वरी ईद वो त नूर अला नूर पोर त खीर में खंड खीर में खीर अगई मिठो रहंदो खंड जो विच जुम्मे जी ईद थे त बेड़ा ही पार नबी साईं जे ज़माने में दॿो 9 तारीख़ हज जो खुतबो वरी जुम्मो पाण फरमाए मुबारक तवजो अल्लाह तां खे वरी अरफात में जुम्मो नसीब कयो
चेरे अमान मुझे में देई देती नहीं साल बस कर पोड़ा अपने चाना ठोके अल्लाहु अकबर हाणे जेको पैत थो पढ़ान वो बिचाई महबूब जे ॼमण ते चयो मीराज ते पर ॿुधाईंदुमि पोइ जॾहिं तव्हां ॾाढा चओ थो सुभाणे ज़ोर सां मज़ो नथा कयो ॾाढा आश के रसूल ॿई हथ बुलंद करे चओ ॿई हथ तावला केड़ो कादो आंदा थी यारिया ते आंदा अल्लाह कलमो टे जलसा क्या पर हेड़ी खल्क मान वरी लाउट बेड़ो भलो घुरायो तेजो मानो छन मा कुताई बही ओ अजी अली सनार गोठ लियो आवाज बुधी हां हाने जेको पैत थो पढ़ा न वो बिचाई महबूब जे ॼमण ते जो सुभान अल्लाह जो तो पढ़ा जोर सां आज के रसूल राजा बिचाई तो जे खड़ी नीण खुमार मां जा कयाई नाद नजर लफ्ज सैयद जा लफ्ज बुत मानो डा फकीर सैयद बिचाई कोट शहनशाह लतीफ साधु जे खड़ी नीण खुमार मां जा कयाई नाद नजर बिचाई तो जे बार जो जमंदो है न ओचे तो अख खोल लतीफ तो जे महबूबन जी मिलाद थी साईं पंज नूरानी अखड़ी मुबारक जो कायनात में खोलियो एडो नूर नितो एडो नूर जो सिज त शर्मसार पर चंड के भी लिकण जी जाए न पई खणी नेण खुमार मां जा कयाई नाद नजर सूरज शाखूं झकियूं कयूं कुमाणो कमर तारा कतियूं ताए बुथिया देखी ले दिल पर छको थो जो हर जान भजीत जमाल सुभान अल्लाह सैयद तो जो कामिल करबला में आया नमाज में कामिल सखा में कामिल तबे अली जी औलाद मोहम्मद जी दीन में कामिल सुभान अल्लाह दादी चो अली अली चो अली अली चो अली अली असां हैदर जा हुबदार आयूं कदा आले नबी सां प्यार आयूं सुभान अल्लाह कामिल करबला एकरा थव कामिल ॿिया थव आमिल कामिल मानन के रब सां मिलाईंदा तबलीग जमात वारा गश्त करे मिनतूं करे चायूं प्यारे दावत केड़ी दीना भाई मस्जिद में चले दीन की बात हो रही है दामानो टावरी एडी होशियार चाहे भी उन्हन जी पे पापा भी उन्हन जा खाओ दांधली भी उन्हन सा कंदा तुम चलो हम आते हैं कामिल मानन के रब सां मिलाईंदा आमिल मानन के मानन सां मिलाईंदा वञो न बादशाह वञो सखर वञो हैदराबाद आमिल वेठा न फुटपाथ ते नाली जे मथा हथ ॾेखार तुझे किस्मत में छा लिखियल आहे जे त पंहिंजो हथ ॾिसो अञा घणा साल पिन पाण पिने पाण थुक नहीं कांगारन में असांखे किस्मत तो ॿुधाए किस्मत की खबर न मुल्ले किया न मौलवी किया न साकिर किया न जमार किया न चुप्पे किया न कुब्बे किया किस्मत की खबर उन रब किया जो कायनात के पैदा किया जोर से न देखारी ना क्यों छोरो कहेंगे अब तू या साना छोरा फकीर तरह थे पिन्नण आयो फकीर मुझे हथ ॾिस फलानी छोकरी मिलई इसी रोड मोकले मोकले पिनस के पिन्नण जेड़ो करे जट जो फुको पंच साईं के सजी नंबर साईं का पूछो जोन सबोर छाजो चाड़ियो सजी खबर कंखे भी कोने मुझे रब किया कुरान पढ़ा सुभान अल्लाह जो तो कुरान पढ़ा जोर से कुरान जो आशिक राजा सूरह तबारक पढ़ा कुरान तो छे अला यालम मन खलक सजी खबर उनखे आ जे तहां के पैदा कयो आहे सुभान अल्लाह सूरह तबारक पढ़ा सूरह तबारक सुजानो पांजे रब के सैयद तुझे कामिल करबला आजा अज अमीरा वेही वीरन सामो हयाऊं थे तीर पर इया हुई तकदीर अली जे औलाद थे
सैयद तुझे अली जे औलाद खे जेके बहाइन घट पाड़ू तिन पलीतन जो तू परवरदिगार पट खफो ऐं खफत लहदन कान लतीफ जे वाहे कांदा हबीब सी मुहब मिठा मनठा मोहम्मद जा यार मिठे मोहम्मद सा बदर में गड ओद में गड खंदक में गड हुनैन में गड हार में गड क़यामत ते मज़ार में मोहम्मद सा भाकुर में गड सुता पिया था कुरान चे तो गड हा नबी चे तो गड हा बेटाई जो तो गड न कूड़ी तारीख पढ़िया भजी व्या पिड़े डिठा भजी व्या जो नवाब शाह जा मोहम्मद जा यार तो आरो यार थोरो या इजी लोड न मोकिल त बूथ फिरियो पियो थस मोहम्मद जा यार हा अज भी रोज़े में भाकुर में गड सुता पिया थस वाहे कांदा हबीब सी मुहब मिठा मनचार सिद्दीक सादिक सिद्क जो सरदारे सरदार उमर अदालत अगरो उस्मान इज्जतदार केडो इज्जतदार ब दफा घोट थी मोहम्मद जे अंगण ते आयो कादर पंहिंजे कुदरत सां कया अली सां इकरार पर ज़ुमरदी जिनसार हसन मीर हुसैन अल्हम्दुलिल्लाह शाह अब्दुल लतीफ भेटाई रहमतुल्लाह अलैह जे दरगाह ता उस्तादुल उलमा सरताजुल उलमा शेखुल हदीस हजरत मौलाना सैयद कुर्बान अली होत साहब जे मारिफत सैयद अताउल्लाह साहब जे दावत ते भाऊ नसीर अहमद साहब जे दावत ते मानियो ठंजे न गोठ में अज़मत कुरान जे उनवान सां हे दीनी तबलीगी इस्लाही प्रोग्राम जंहिंमें चइनि न्याणियुनि क़ुरान पुॼायो आहे अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला इन्हनि न्याणियुनि जा नसीब भला फरमाए औलाद लाइ जॾहिं बि दुआ कयो न पुटनि जे लाइ या न्याणियुनि जे लाइ इहा दुआ कंदा कयो त अल्लाह साईं नसीब भला करे बसि त नसीब लिखण वारी अल्लाह जी ज़ात फरमाश भी 20 रुपए वके नोट में हथ विझे न मां कम कोन थी हाय जेको इन जलसे में इंदो न 4 शयूं तरब अल्लाह सही इते जो इते दींदुसि 4 इते जो इते बाकी जन्नत वो धरते आ उधर ते जन्नत खोड़ा मानियो तो भी का शे उधर ते न वठो इजी लोड वो उधर ते 4 शयूं इते मिलंदो सुभान अल्लाह जो दाजी सबड़ा दादिया जोर सा रब तो जे नज़ल तलई मुसकीना जो कुरान जे वाइज में इंदो न मां अल्लाह दिल जो सुकून अता कंदो मां सुकून गार्डन में ना बंगले में ना पैसे में ना दौलत में ना सुकून मोहम्मद जे कुरान में आ कुरान जादो जे कुरान दो जे अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब दिलन जो सुकून गोलणो तो तयो अल्लाह जे कुरान में आ हाणे अमेरिका जो हिकिड़ो वॾो डॉक्टर मुस्लमान थे जहाज पंहिंजा तो छो मुस्लमान थे जे मूंखे सुकून कोन हो मोहम्मद जो कलमो पढ़ियो थम त सुकून मिली वियो आहे राजा नथा जो सुभा असांखे ठाहियो आहे अल्लाह असांखे कंहिं ठाहियो आहे सभई ॻाल्हायो जंहिं ठाहियो आहे न उहो तो चए सुकून क़ुरान में आहे जेका कंपनी गाॾी ठाहींदी आहे न मोटरसाइकिल कंपनी ठाही आहे त तेल विझण जी जाइ मथां टांकी ढकणो खोले हितां तेल विझा तव्हां मानियो था ठोके सालनि कर मां गाॾी हलंदी न बाबा असांखे रब ठाहियो रब तो जे सुकून गार्डन में ना बंगले में ना पैसे में ना दौलत में ना सुकून अल्लाह जे जिक्र में आए पीछे केड़ी मिलंदी खशियत अलैहिम रहमा जिस ताईं आवाज विंदो रहमत जा मींहं वसंदा जिस ताईं आवाज रहमत जा
टियों इन जलसे के अल्लाह जे मलाइकन जो करोल दलाए हदीस में हफफतिल मलाइका जे मानो छन कना तू फेरायो है ना ये मलाइकन जो इन जलसे के कना तू लगलाए चौथी शय हिन जलसे में अचण सां जेका मिलंदी चौथी शय वज़करहुमुल्लाह फी मन इंदहु रब अर्श ते नालो वठी अॼु तव्हांखे यादि कंदो के मौलवी याद करे हाजी याद करे पीर याद करे एमपी एमएलए याद करे मानियो ठन जे जलसे ते अचण वारा तुंहिंजा भाग भला जो रब अर्श ते तोखे नालो वठी याद तो करे अल्लाह बरकत दे कारी अता लागे प्रोग्राम जो उन्वान भी रखियो थे अजमत कुरान तॾहिं त मुंहिंजे मौला अली खे चयो अली कुरान समझो पर दुनिया जे कंहिं शइ सां मिसाल मुंहिंजे मौला फरमायो कुरान जो मिसाल तो पाणी वांगुरु पाणी सत शइ खे नरम कंदो आहे कुरान पत्थर दिल खे पाणी कंदो आहे पाणी सत शइ खे सब हारी बैठा यो रेज छो कंदा जमीन के नरम करने में रोंबो क्यों ना मानियो ठाऊ ऐ पानी जमीन के नरम करे कुरान पत्थर दिल के पानी करे अली बियो दलील दे अली बियो जे पानी वैरान जमीन के आबाद कंदो आ कुरान वैरान दिलन के आबाद कंदो आ अली जो दलील दे जे पानी बाह के विसाई दो पानी बाह के पानी बाह के विसाईंदो आहे कुरान जहन्नम जे बाह के विसाईंदो अली चौथों दलील ले जे पानी पलीत शइ खे पाक कंदो आहे कुरान पलीत दिलनि खे पाक कंदो हर शेर पर कुरान ॾिनई किताबनि जो सरदार रमज़ान ॾिनई महीननि जो सरदार जुम्मो ॾिनई ॾींहंनि जो सरदार मिठो मोहम्मद ॾिनई नबीअनि जो सरदार मानियो छा फ़कीर रोज़ा सभिनीनि खे मिलिया रमज़ान असांखे मिलियो किताब सभिनीनि खे मिलिया कुरान असांखे मिलियो दीन सभिनीनि खे मिलिया इस्लाम असांखे मिलियो नबी सभिनीनि खे मिलिया पर नबीअनि जो सरदार मिठो मोहम्मद असांखे मिलियो बेटा ई तो चए बिना हुब हबीब जे बंदगी बेकार मोहम्मद जे मोहब्बत का सवा न नमाज न रोज़ा न हज न ज़कात न खैरियत जन्नत मोहम्मद जे कदमन में बिना हुब हबीब जे बंदगी बेकार या करी खैरियतों या करी हज हजार तैमा बेइज्जती बेजार जंजो इश्क नाए अरबिया सा पढ़ियो पढ़ी जा सबक ने सूरज मीम रख जा मन में मीम का मुराद मिठो मोहम्मद मोहम्मद जी माना सिज तारीफ करे चंद तारीफ करे सितारा तारीफ करे फरिश्ता मोहम्मद उनके जेबो जंजी अर्श वारो रब पाण पे तारीफ करे सुभान अल्लाह हुजूर फरमा मां पंहिंजी उम्मत छॾाईंदुसि या रसूल अल्लाह केतिरी उम्मत छॾाईंदो अधु जो हिसो पाण फरमा अला तरज़ा वाहिद मिन उम्मती फिन्नार मुंहिंजो हिकिड़ो उम्मती जहन्नम में मां राज़ी न थींदुसि सॼी उम्मत छॾाए जन्नत में वठी मुहम्मद बोला न घबरायो मानियो फ़कीर मुड़स जे खुले ते आयो खुदा जो कसम ता पार त चवंदा आहियो वछ कुॾंदी आ किले दे असां कलमो ई अहिड़े राणे जो पढ़ियो आहे जंहिं वटि जन्नत जी चाबी आहे सुभान अल्लाह बेटा ई तो चए समर जनीन साण अड़े हो तो भी हिमायती तंहिंजो खणी शफ़ात जो झंडो हथड़नि में पुनल ईंदमि पाण सुभान अल्लाह नबी से फरमायो मां पंहिंजी उम्मत छॾाईंदुसि या रसूल अल्लाह केतिरी उम्मत छॾाईंदो अधु टियों हिसो हदीस तो पढ़ा हदीस पाण फरमायो अला तरज़ा वाहिद मिन उम्मती फिन्नार मुंहिंजो हिकिड़ो उम्मती जहन्नम में मां राज़ी न थींदुसि सॼी उम्मत छॾाए जन्नत में वठी मुहम्मद पोड़ा अशर वेलो हूंदा समे राज राणा तनी में मुहम्मद परे खां सुञाणा सुभान अल्लाह
तॾहिं त अल्लाह मेराज वारी राति अर्श ते घुरायो अर्शन मथे रबी वॼो मेराज वारी राति सतई आसमान हेठि मिठो मोहम्मद मथे सरी कुल कलाम हेठि मिठो मोहम्मद मथे रब रब हेठि मिठो मोहम्मद मथे काबतुल्लाह हेठि मिठो मोहम्मद मथे सवा लख नबी हेठि मिठो मोहम्मद मथे मानो तुंहिंजे जलसे में अचण वारा जिब्रील हेठि मोहम्मद अञा मथे पियो वञे मता को चवे मां जेड़ो मां जेड़ो तो जेड़ो तोखे बगल अचे त धप जहिड़ो बगल में कुतो मोह पियो थिए रखे पसीनो अचे त अतुर जी खुशबू तूं ॻाल्हाई त वात मां थुकूं निकिरनि नबी कलाम करे त नूर जो लाठो निकिरे तूं इशारो करे माण्हू भूंडो समझी विड़ी पवन मोहम्मद इशारो करे चंड पटुकरा थी नबी साईं जहिड़ो केर बि कोन्हे मुलो निंड करे वधू चट नबी निंड करे वधू बरकरार हजरत बिलाल साईं तो फरमाए मां आजान ॾिनी नबी साईं आया सुन्नत पढ़ी आहली पिया अख लगी वई निंड वठी वई जमायत अची वई मां चुम्मी ॾे चो अस्सलातु हाज़िरुन या रसूल अल्लाह या रसूल जमायत अची वई नमाज जो टाइम थियो संजय निंड मां उथिया सिधा मुसल्ले ते नमाज पढ़ायो सलाम मरायो अजा मुसल्ले ते वेठा हजरत बिलाल साईं बाहूं बदी अर्ज कयो या रसूल अल्लाह तहां निंड पियाओ वदू कोन कयो पर फरमाए बिलाल तहां जी निंड बिया मोहम्मद जी निंड बिया सुभान अल्लाह जो दा हदीस पढ़ा जोर सा मजो न था जो लागा मां घणो वाइज न कंदुमि छो त जुमे जी रात आहे न मथा कंहिंजो पाणीअ जो वारो हुजे छा त खलकाई अल्लाह मानियो ठा यारीअ जा भला अथव अल्लाह संगत में मानियो ठंडियो 100 में हूं कोई संगत में बाकी झेड़ो की त चाहे जेको पद बि तेरा कोन कंदा अल्लाह झेड़े खां बचाए छो त शरीयत में कावड़ जो इलाज आहे बीठे कावड़ आई आहे वेही रहो वेठे आई आहे सुनी पियो अञा नथी छॾे पाणी पियो अञा नथी छॾे ठोके तण कर जो त कावड़ आहे बाहि जो लॻे त पेट्रोल हणंदा छा कंदा आहियो पाणी रे दिलो नड़ो थोरे घणे ते मानियो ठो बंदूक में हथ न विझो मां बाऊं हे चाहे जे कोप ते विढ़ंदा बी मां घरों थी अचां तोखे ॾिस बस सिर को न गिरियो सॼी ज़िंदगी मौलविन तकीर के शिरक न निकितो मूं हिकिड़े धक में शिरक कढियो इन खे चइबो अथव हज़रत मौलाना जल तब्बा नबी साईं जहिड़ो केरु कोन्हे ॿुधी छॾियो पिटाई छा थो चए पिटाई लतीफ़ थो चए तन तस्बीह मन मणियो दिल तंबूरो जन सॼो जिस्म तस्बीह कर कूड़ियूं तस्बीहूं कयूं मथे तो ज़रदारनि खे फासाई तन तस्बीह सॼो जिस्म अखि उहो ॾिसे जेको रब चयो कन उहो ॿुधे जेको रब चयो वात उहो खाए जेको रब चयो अखि उहो ॾिसे जेको रब चयो रब अखियूं ॾियव न 4 शयूं ॾिसजो कलामुल्लाह खे ॾिसजो रोज़े रसूलुल्लाह खे ॾिसजो औलिया अल्लाह खे ॾिसजो काबतुल्लाह खे ॾिसजो पर परायूं मायूं न ॾिसजो असांजे छोकरनि जी छल न नवाब शाह में चिंचे ते कंहिं कारे बुरके ते नज़र पए पोइ कम थो पियो पए अरे कमंद जी ट्राली थिए त मुंडी न भञे चओ न पिणे के त गॾु मुही भला हाणे ई कंदा कंट्रोल के पंहिंजे नज़र ते नबी साईं फरमायो रस्ते सां वञो न त बि 3 कम कंदा कयो
घणा रे घणा रे रस्ते जा बि टे हक़ अथव कहिड़ा माततुल अज़ा अने तरीक़ा हदीस को पढ़ा हुजूर तो फरमाए रस्ते में सिर पिया सिरोटो पियो आ भितर पियो आ पत्थर पियो आ काठी पिया हटा रस्ते में ईज़ाइन जड़े शे पिया हटा ता त बुंड रखी पो फुर कंदा आहियो रस्ते जो पहिरियों रस्ते में ईज़ाइन जे ॿियो हक़ रस्ते में जेको मिले मर्द हुजे मुसलमान हुजे सुञाणो न सुञाणो सलाम कंदा कयोसि मां चो मां हदीस खोले छॾिया माता विचड़ी पो मर्द हुजे मदा का माई नवाब शाह मां दवा वठी मोटे बुरको मथे करे अस्सलाम वालेकुम छो जे बेचारो मौलवी आयो चयो जेको मिले वे सलाम कजो मर्द हुजे मुसलमान हुजे सुञाणो न सुञाणो सलाम कजो ट्यों ट्यों कम रस्ते में पाण फरमायूं गज़ुल बसर पंहिंजे नज़र खे छिको करे हल पंहिंजे रस्ते जो ट्यों हक़ इहो त नज़र ते कंट्रोल बेटा इज्जत हुजे तन तस्बीह मन मणियो दिल जंबूरो जन तंदू जे तलब जो वहदत सुर वजन वहदहु ला शरीक लहू इहो राग रंगुन बेटा ई तुझे मानियो ढा फकीर ज़ुबान सां त चओ मुंहिंजो रब अकेलो आहे पर तुंहिंजे नसुन में जेको रत पियो हले इन कतरे कतरे मां आवाज़ अचे त मुंहिंजो रब अकेलो आहे जोर जी हर अदा निराली हर हर खुदा कसम तू भी मां जे पेट में रहियो मां भी रहियो सांजन बाजार ॾींहुं रात जो फर्क असां मां जे पेट में ज़रे हेॾे पुस्तियूं जहिड़ो क्रिकेट बि टोके हराम जो मां अॻु सुम्हणो ॾियो पर अम्मा जे हुज़ूर मुंहिंजे पेट में ओगराई ज़्यादा अतर जी खुशबू पत्थर ते कदम रखां पत्थर अटो बणिजे मां जबलनि में बकरियूं चारियां पत्थरनि मां आवाज़ बुशरा लखिया आमिना आमिना मुबारक तुंहिंजे पेट में अखियुनि जो सरदार पोयनि जो सरदार नूरनि जो सरदार अर्शन जो सरदार आमिना इहो बच्चो ॼमई त नालो ई मोहम्मद रखिया तू भी जाओ मां भी जाओ सांजन भी जाओ ॾींहुं रात जो फर्क असां पिया ॼमूं न मां नवाब शाह दाख़िल बाबू भैया त मथे करे अस्पताल जे दर ते रोए पियो खुदा करे छोरो खैर सां ॼमे पाॾो न खपणु तूं ॼाए ही न पिणे खे पिनण जहिड़ो करे पोइ हाणे छोरो पियो पुछे न मां खो अम्मा मां जाओ हम त तव्हां किथे हुजे निभागा नवाब शाह अस्पताल हे पर हुजूर पियो ॼमे त नूर जो लाटो पियो जन सुभान अल्लाह जो त मीलाद जो झटको हणा आज के रसूल ॾाढा चओ मोहम्मद जा दीवाना भैया तो बलोत कर जो हथ है जाओ कटड़ू मां ॾिसां कटड़ो तो कोन ए कादो वांदा की कसम अल्लाह एड़ी खल्क मां जुम्मे जी रात न रखे आना जब 1 कलाक तक की रहा हाने देर थींदी हे जो नमले ने बागी असां जी रात विञाई बनी पंहिंजी अच रात घणी भराए मका जो थोड़ी असां इन जे करे मौला निकाह अहिड़ो था पढ़ो या जुती छुजे या बंद कोटे हानो न छोरीअ जो निकाह थियो आहे न हरीम शाह जो मुड़स जो नालो न थी खबर ना है केरा अल्लाह अॼु ताईं एमपी एमएनए वेचारा घर खां ॿाहिरि छुता पिया 55 साल क़ुरान थी रखे दे भागा ॿी शादी कई बाबा कोन कई आहे ख़ुदा जो त निकाह कयो अथई न ॾोह कहिड़ो आहे ॿुधाए छो नथी खजी इहा ॻाल्हि बि का लिकाइण जा चओ त हे भंडण पातो आहे बसि शादी में निकाह में नालो ज़ाहिर घोट जो भी तो कुआर जो मुझे मौला अली जो निकाह किया तो पहिरियों ॾाढा चओ अली अली चओ अली अली चओ अली अली मौला अली जो मुरीद भईयो तो बलोत करो चओ भईयो तो
मुझे मौला अली जो निकाह किए थे मस्जिद में थे नबी से फरमायो निकाह में बकमक जो बा केड़ा आलिनु अलम निकाह जा ऐलान कजो बड़ा यार जो खल्क कजो निकाह तमल पर जो जमल खल्क जाम हो जो हदीस तो पढ़ा हदीस के मुले के मुझे तकरीर ते एतरा दा ना मूसा गालाए मुझे वणन का पो मुला ट्रा ट्रा न कना इने क्यों आ के ये क्यों आ के के चोना तो गालाए बस कर द ना सुना की उधर तो फरमाओ आलिनु अलम निकाह का ऐलान कजो जेको मुलो लिखी निकाह पड़े ना बेल चाटो असां कार्ड में छा लिखंदाऊं 6 बजे गजानिया 8 बजे मानिया 10 बजे महफिल मौसूकिया सुबह जो 6 बजे निकाह सुबह जो 6 बजे केर हुंदो 4 अंधा 5 पोड़ा गायन में 3000 मानू निकाह में 3 पोड़ा निकाह जी अहमियत हेडी लाल में त निकाह पढ़ंदा न मुखे एडी कावड़ी इंदी आ मां चंदो जा उठी वणा जा जीतरी खणी डज उते अब शाहिद वकील पूछण विया ओ भले कमंद में भी हाँ बस शाहिद वकील पूछी आया हाने मौली साहब घोट के कन्न में बाबा कन्न में था पढ़ो तो वणन में वनी पढ़ो ना निकाह का लिखाने की शय यो लिखी छो पढ़ना है खबर है तो मजा कुहार जो को नालो न बुद्धि वठे नबी साईं जे न्याणिन जा नाला लाउड में वठो तो वारी मोहन जी मुझे मौला अली जो निकाह हुजूर किए पढ़ियो जुम्मो मस्जिद भरी पान फरमाई इन्नी तज़व्वजतु फातिमा बि अली मां मोहम्मद पांजे प्यारी न्याणी फातिमा जो निकाह हैदर करार सां तो करन सुभान अल्लाह आडिया ना का जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जोर से आंखे भी नवाब शाह में एकड़ो हमरा जे से निकाह में कुंवार जो नालो जरूरी आ हां जरूरी आ जे छो मुझे जातो पढ़ने जे तो उनके 17 छोकरियों ने खबर केड़ी टोडी से चपरांदो दे से जंपसरांदो दे हां गाड़ी नहीं शोरूम ता ले तो नंबर प्लेट लगे नालो जरूरी आ जो त निकाह जिना जो सिद्धा जिना में हर शय लिखल जिना में हर शय हेलो तो चयो सुबाने मां अस्पताल इंदम आई कोन मां सॼो ॾींहुं अस्पताल में कुत्ते वांगुरु नासूं हणी जिना में हर शय लिखल निकाह में हर शय खुलिया कंहिंजी न्याणी आ नालो चाहे हक मार केतिरो आ शाहिद केड़ा वकील केड़ा ऐं घटि में घटि निकाह में 10 माण्हू हुजन घटि में घटि 5 घोट जा 5 कुंवार जो वारिस भी हुजे घटि में घटि पोइ मथे त भले 500 हुजन भले 2000 हुजन भले 5000 हुजन और निकाह खुली पड़ो मथा मोहन में वेही निकाह पड़ी जाए न मां गालियूं कंदो आहियां खुलियल छो त कुहाड़ो आहे रंगो रखबो पहाड़ ते जेको चांदा बचा लिखियल दीन ॿियनि मुलनि वठी थी पाण आ त ठा हुजूर तो फरमाए निकाह में पक मक जो बा आता हम तो दोलन का सब पढ़ने जो ही ना तो के वचड़ मोजा जानी चाचा को मत दो घना साल जाती चाचन सा कोन गालाई
अन्या चओ त मासन पुफिन सां ईंदा जो जंज में भाइयों जाम हुजो कुरारी का मरे पई न टे ॾींहं सत रात में पई हुजे वो मथों भी चौस त नवाब शाह घोट परणाइण त हलो ट्रप ॾेई न उथे त मूंखे चइजांइ मायूं सुधरनि न मुल्क सुधरे खुदा लेकिन मां से अताउला के मुबारक तो दिया खुदा जो न्याणियुनि क़ुरान पुॼायो ये मां न्याणियों इनकलाब आणी दियूं हाणे मां विस बदीन जे इलाके में उन ज़ात जो मां नालो नथो वठां सॼो ॻोठ निमादी 100% ॾाढ़ी आज़ान जो आई न वॾी मस्जिद भर चुम्मो आज खल्क उन्हें पेशमा मूंखां पुछो मुझे हिते भला तबलीग जमायत वारा ईंदा आहिनि या जलसा थींदा आहिनि हेॾी ख़ल्क छो चईं हिकिड़ी आलमयानी न्याणी हैदराबाद मां पढ़ण जी असांजे ॻोठ में आई आहे मर्द त सुधारे छॾे पर मायूं बि मर्द पढ़ियो फर्द पढ़ियो माई पढ़ी सॼो खानदान पढ़ियो छो त शुरू इन्हनि में घणो शादियुनि में दुहला ॻाइण सहरा छो कंदो माइन जे चवण ते असांजो रिमोट इन्हनि वटि हीअं जो पटण जो वणनि त मुड़ुस खे जनवरीअ में पक ज़ाल मुड़ुस मां कमु कढंदी त ॿिनि तरीक़नि सां ॾिस मूंखे केॾो तजुर्बो आहे बि हिकिड़ी या त महिनो ॾींदसि तोखां त जुमो भलो 60,000 जो हिंदोरो वठी आयो तुंहिंजे घर त छिगल घटि भुकी में खपाई नवाब शाह मां हिंदोरो वते बेॾी सुलेमानी चांहि पापनि सां वेठी या ज़ाल कमु कढंदी अथव रोई ज़ाल रोए न मानियो चओ टके जा परेशान न थी ओचितो राम भट विझनि मैं तेरे घर जो सुख कोनी ॾिठा नरदारी तो जे असांजी बोली क्यों पिया ॻाल्हाईंदा खबरदार खुदा जो कसम दीनदार इब्राहिम अलैहिस्सलाम हजरत इस्माइल के कुर्बान करण लाइ जॾहिं निकितो शैतान ठका अची कयो अम्मा हाजरा छो त शैतान मर्द ते हमलो कंदो अथव माईअ वारे पासे ॾांहुं ख़बर अथव न रिमोट ई न वठां तव्हां तबलीग जमायत में वञो 40 ॾींहं शैतान तव्हांजे घर अची वेही अची माईअ खे पटियूं पढ़ंदो वञे ई थो 40 ॾींहं घणा 60 साल पोड़ा है ते फुटू चोरी करने चाहता है अल्लाह 4 महीनों ये शैतान ठका अची कयो अम्मा हाजरा कहते इस्माइल कारे वियो जे पी वठियो त घुमाइण कोन वियो अथसि 40 ॾींहं काथे तिखी कई अथनि तोखां ॻाल्हि लिकाई अथऊं जे पुट कॾहिं पीउ खे कुठो आहे जे कुठो कोन्हे अल्लाह जो हुकुम थियो आहे अम्मा हाजरा जो जवाब मुंहिंजी मां मुंहिंजी भेण मुंहिंजी न्याणी अल्लाह तुंहिंजो पर्दो सलामत रखे अम्मा हाजरा जो जवाब जॾहिं त हिकिड़ो इस्माइल आहे 70 मां रब जे नाले ते कुर्बान करे छॾींदा मां फली त बच्चा मां बीबी मरियम बच्चो ईसा अलैहिस्सलाम मां हाजरा बच्चो हजरत इस्माइल मां आमना बच्चो मिठो मोहम्मद मां फातिमा बच्चा हसन हुसैन सुभान अल्लाह बाकी मां हुंदी खैरा जेड़ी पुट हुंदा खूनी हाणे त कराची हैदराबाद शहर जूं मायूं पहिरियों ॿार ॼणनि थियूं थञी न थियूं प्यारनि अल्लाह मुंहिंजी सेटिंग जालंग चढ़ियो पियो आहे जहिड़ो घर में बकरी पई आहे
वो पुछन जो नवाब शाह वने तो फीचर त वठो अचे पर बकरी जो खीर विझी न ते निपुल चाढ़ींदा निपुल समझो था निपुल उन ते चारी नटड़ो बाहर उन के वात में विझंदा उबे मार के केली खबर दासुली बुबो आ या नकुली बुबो छंदी ते न पोड़ी जो नासू तो नबी से मेराज करे आया माइन की वाइज क्यों माइन के सुभान अल्लाह जो तो वो बयान गया मजो न था क्यों लाड्यो जोर से हेलो इन जी से ब्रेक छोड़िया इन ते वरी पोत हो जा है नबी से जावा अम्मा थी फरमाए मारे खीमी में पई है मामर तेल कोने जो मा दियो बारिया गुरबत जे करे नबी से जावा एडो नूर जो खीमो रोशन मक्को रोशन पहाड़ रोशन जबल रोशन पत्थर रोशन बैठी त खीमे में हां पर शाम जो मारियो मां आमना पंज अखन सा सब जावा की जमण सा सिर सजदे में सुभान अल्लाह जमण सा सिर सजदे में असा जा जमण सा राम भट्ट सजो गोठ जी मथे ते नबी से जावा जमण सा सिर सजदे असा के पैगाम पे दिन त नमाज 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 मा तो कढजो अजो जट पैसा चाने कोन से नमाज ते थोड़ी या दाढ़ी पटके ते थोड़ी या नेत साफ दादा जो नेत तुझी नेत साफ आ न पो काहे च छोपा थी नेत साफ आ माल तरिए ते हुजे बस छटी ते न सूफी जो ना सूफी सूफी माना दीन में कीड़ो अल्लाह प्यो दीन में सूफी शक पैदा कर अल्लाह जो कैसा राजिया अल्लाह जे छा में राजिया या तुझी सजी तो के बाजी